मीर इमरान खान बिजाणी सरदार मीर मंजूर अहमद खान पावर के लाराणे ते गहरे दुख ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त सरदार मीर मंजूर अहमद खान पावर बर्क़ सियासतदान ॾाहो आवाम ऐं इंसान जो भरजलो ख़ैरख़्वाह शख़्सियत जो मालिक पिणु हो, जंहिंजे लाॾाणे ते दिली सदमो पहुतो आहे। मरूम जे लाॾाणे सां ख़ाली थियल ख़ाल सदियुनि ताईं भरजणु मुश्किल ई न पर नामुमकिन बि आहे। चयो आहे अॻवान मीर इमरान खान बिजाणी चयो त मरहूम सरदार मीर मंजूर अहमद खान पावर तारीख़ी फ़ैसिलनि जे हवाले सां तारीख़ी अमीन ऐं इंसाफ़ पसंद शख़्सियत तौरु हमेशह यादि रखियो वेंदो। मीर इमरान खान बिजाणी चयो त हीअ दुनिया सभ खे छॾणी आहे। दुआगो आहियां त रब पाक मरहूम जी मग़फ़िरत फ़रमाए ऐं वारसनि खे जुदाई जो सदमो बर्दाश्त ऐं सिबर जी तलक़ीन करे।